والوزن والفضل والعدل والنظم والعظم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان سبحان الله وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ولا كفو له ولا نذير له ولا مشير له ولا شريك له ولا جلد بلد ولد جسد رسو جزء عظم نصب ولا جذب وصف عيب كعب بيت خصم له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له من يشرك في ذاته وصفاته وعاداته وآياته رؤية يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونقي ونسيم وحسين وجميل وصغير وكبير فعليه الخسران والوبال سبحان الله ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى سبحان الله وقال الله تعالى في مقام آخر إن أول بيت وضع للناس للذي ببكة مباركا وهدى للعالمين سبحان الله فيه آيات بينات مقام إبراهيم ومن دخله كان آمنا ولله على الناس حج البيت من استطاع إليه سبيلا ومن كفر فإن الله غني عن العالمين سبحان آمنت الله بالله صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون
على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبحان اللہ عاشق رسول بآواز بلند مجھے محبوب سونے سائیں دی ذات تے جاگی کرے ڈاڈا صلاح شریف کرو اللہم صلی اللہ علیہ وسلم اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وسلم تسليما دائما أبدا أبدا اول تعریف ان جی جے جوڑیو ہی جہانو اساں بخاری سید پانجے وائز میں پیرن جو کلام بھی پڑھدا ہوں رب جو قرآن بھی پڑھدا ہوں جیکے گال ونے وہ سبحان اللہ اول تعریف ان جی جے جوڑیو ہی جہانو نوازے نعمتن سا پوئی کئیں کروڑے احسان اشرف المخلوقات چئی وے تر ودھائیں ایمان سچو جو سبحان فبأي آلاء ربكما تكذبان بٹائی گھوٹ رحمت اللہ علیہ فرمایو جبل المتھا جھوپڑا جھولا کی جھلن جن جو آسرو الاگ میں سے پتھر منج پلن سے صدائی خوش رغن جن آس نلا تھی اللہ ماں شاہ صاحب تو فرمائے ساری رات جاگی جن یاد کیو سبحان عاشق عبداللطیف چوے تن جے مٹی بھی لدھو مان او ککھ سڑن پن سڑن سڑے ساؤ گاہو ککھ سڑن پن سڑن سڑے ساؤ گاہو جن ریجھایو اللہ تو نچے تن کے مدینے وارے سائیں صلی اللہ علیہ وسلم جے شان میں کہ اللہ وارے ہی لفظ چیا سردار جے صدقے سبنی کے مان ملیو وا محبوب مٹھے جے خاطر ہی قرآن ملیو وا صلوات ادا پڑھت ویل بھاگ ورے تھو عیسیٰ موسیٰ نوح نبی اتے روندہ پیا محشر جے میدان میں عیسیٰ موسیٰ نوح نبی اتے روندہ پیا عربی دے ہلو مجھا مٹھا اتے چوندہ پیا جان بیار عربی کجے بیا یار کبا کادے پیار ملے جے پنل جو تبیا پیار کبا کادے سردار عربی جے گوندے گتے ہتھ رادو سردار کبا کادے اساں جو سردار کیرا جو مدینے والا سردار عربی جے گوندے گتے ہتھ رادو سردار کبا کادے ہکڑو ہی گل گنجوا تبیا ہار کبا کادے کاف کتاب نہ کھولی دو قیامت دی گو رب کریم بیا سب مانو سٹھا پر منہ میں ہر ایک عیب عظیم آدم نوح نبی نہ کم ایندو جتے حضرت ابراہیم سبنی کے اتے چھڑے ڈیندو اتے کے رکندو تسلیم چے تو جائیں دے اسم میں آ اول میم سو محمد وچی مارت دو اساں صحابہ جا بھی دیوانہ ہوں اساں اہل بیتن جا بھی دیوانہ ہوں دل چوے تھی ہکڑو شیر صحابہ جے شان میں پڑھا لگی تو جی تارا جن کے دنیا میں اگے دیوانہ اصحابی پیروں نمبر پیار میں ہویا پروانہ یار یمن ہو کا تھے اویس قرنی کے ڈٹھو تھے پانجا بٹری دند نبی سے عشق میں کبھی چلیا یار یمن ہو کا تھے اویس قرنی کے ڈٹھو موٹ مدینے مد سے عربی جا آستانہ کربل میں کیاں ہو رکھے ہکڑی گھڑی میں گھوٹ حسین ملیو زہر کرے سمجھائیں شمری جا شامیانہ اساں اہل بیتن جا بھی عاشقوں دل چوے تھی سونے امام حسین جے شان میں بھی ہکڑو شعر پڑھا رضی اللہ تعالی
हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे जेके पक्का हैदरीन हुए सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो तआली मकाम आगे सुभान अल्लाह ये जेके मां लफ्ज़ पढ़ा थो या शायरी भी असांजे हज़रत अल्लामा शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जेके सखर में गोलियुनि जी बरसात में सोणे हुसैन वांगुरु शहादत जो मौत फजर जी नुमाज़ जी सुन्नत में नसीब थी अल्हम्दुलिल्लाह हिन गुनाहगार सैयद हबीबुल्लाह शाह 7 साल पंहिंजे शहीद इस्लाम सां गॾु वाइज़ कया सिंध में बलोचिस्तान में मूंखे त डॉक्टर साहब जी उहा राति बि यादि ईंदी आहे गड़ी खेरे में मौलाना ख़ालिद दाद बिरोई जामिया मस्जिद वारो उन्हनि जो जलसो हो दोस्त बिरोई जमाती सैयद जे करे मुंहिंजी इज़त कयूं मूंखे बि एसी वारे कमरे में राति जो रहायूं डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह बि उन कमरे में राति जो आख़िर में बयानु करे आया भली कचहरी थी राति जे तक़रीबन 2 बजे खां पोइ मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त मां नंढड़ो आहियां डॉक्टर साहब असांजा लीडर आहिनि वॾा आहिनि मां पेरनि खे ज़ोर पियो ॾियां त शहीद रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे हथ खे परे कयो न पुट तव्हां आलिम हो क़ुर जा हाफ़िज़ हो सैयद हो आले रसूल हो मां सैयदनि जी इज़त कंदो आहियां सैयद थी करे मूंखे ज़ोर न ॾे दुनिया छा बि चवंदी हुई पर डॉक्टर साहब वटि अहल बेतनि जी एॾी इज़त हुई अल्लाह ॼाणे मां पंहिंजी अखियुनि जो ऐं गवाह आहियां सुम्ही पियासीं राति जो 4 बजे मूंखे ईअं थोरो ख़्यालु थियो पेशाब जो मां उथियुमि ॾिसां त 2 कलाक निंड करे डॉक्टर साहब तहज्जुद जी नमाज़ में सिर सजदे में आहे रोई करे अल्लाह से के चए थो मुंहिंजा अल्लाह मां ख़ालिद खे मौत ॾे त शहादत सुभान अल्लाह अल्लाहु अकबर रब ॾिजाए बि मूंखे मस्जिद में मौत ॾे ऐं ॾिजाए बि सोणे उमिरि वांगुरु मूंखे फजर नमाज़ ते ॾिजाए ऐं 4 बजे अल्लाह जी रहमत आसमान खां हेठि ज़मीन ते लही ईंदी आहे ऐं इन महिल जेको बानो दुआ घुरंदो आहे अल्लाह क़बूल बि करे छॾींदो आहे शहीद इस्लाम इमाम हुसैन जे शान में अजीब लफ़्ज़ चया हुसैन करबल में पढ़ियो क़ुरान हुसैन तीरन में अने थी नियत हुसैन बचड़ा कुहाया उतरे हुसैन बदले में वरतिया जन्नत बिगिश्त जागिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आगे हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो तआली मकाम आगे चवे तो खालिद इब्न हकानी हुसैन जो दगो अजीम दगवा चवे तो खालिद इब्न हकानी हुसैन जो दगो अजीम दगवा हुसैन जो दगवा जिहाद वारो मुहिब इन जो समूरो जगवा करे गिला हे जुमलो ॿुधे ईमान ताज़ो थी वेंदई करे गिला जो हुसैन जी जन्नत उनय ते हराम तो बेशक करे गिला जो हुसैन जी जन्नत उनय ते हराम आगे हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो तआली मकाम आगे अल्हम्दुलिल्लाह अॼु 22 जून सन 2024 बमुताबिक़ 16 ज़ुल्हज सन 1445 हिजरी जिद्दे जे हिन इलाइक़े में बलद अमीन मके पाक जे शहर में असांजे प्यारे साथी मोहतरम जनाब अब्दुल वाजिद जागीरानी साहब जिन जे बार बार राब्ते सां अवां जुमला जमात मस्तोई बिरादरी ऐं जागीरानी बिरादरी ऐं ॿियनि ज़ातियुनि वारनि जी मोहबत वारी सिक भरी दावत ते असांजो प्यारो दोस्त उलमा जो महबूब मखदूम हज़रत मौलाना साईं ग़ुलाम रसूल मेंगल साहब जनरल सेक्रेटरी जमियत उलमा इस्लाम सऊदी अरब मक्कतुल मुकर्रमा इन्हनि जे वस्तवासुस सां अल्हम्दुलिल्लाह इन्हनि जी ख़िदमत सां अल्लाह ताला अवां भाइरनि जी मूंखे काफ़ी सालनि खां पोइ 10 सालनि खां पोइ इन्हनि चेहरनि जी अल्लाह ताला मूंखे ज़ियारत नसीब कराई आहे मुंहिंजा दोस्तो मां ख़ुतबे में हिकु आयत पढ़ी आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला हज जो बयान भी फरमायो आहे ऐं काबतुल्लाह जी फज़ीलत जो भी बयान फरमायो आहे मुंहिंजा दोस्तो काबतुल्लाह जी तामीर करण वारो मिस्त्री भी अल्लाह जो नबी आहे ऐं जंहिं काबतुल्लाह जी तामीर में मज़दूरी कई उहो मज़दूर भी अल्लाह जो नबी आहे मिस्त्री अबो आहे
मज़दूर पुट आहे ऐं घर कंहिंजो ठाहियो अथऊं हथ मथे करे ॿुधायो अल्लाह जो। असां वटि ज़िले कंबर शहदाद कोट में मुंहिंजे ज़िले शिकारपुर में सिंध बलोचिस्तान जा मिस्त्री वॾेरनि जूं जायूं ठाहींदा आहिनि, भोतारनि जा बंगला ठाहींदा आहिनि, शाम जो मज़दूरीअ तां लहंदा आहिनि त पंहिंजी ॾियारी वठंदा आहिनि। असां वटि पाकिस्तान में हिन दौर में हिन वक़्तु मिस्त्रीअ जी ॾियारी 1500 रुपया आहे ऐं मज़दूर जी ॾियारी 1000 रुपयो आहे। जॾहिं अल्लाह जो घर ठाहियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम त अल्लाह ताला फरमायो ख़लील घर बि मां अल्लाह जो, अचु त मज़दूरी बि मां अल्लाह ॾियांसि। तॾहिं अल्लाह से पंहिंजे कलाम क़ुर मजीद में फरमाए इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन। चो सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत में ऐलान कर त दुनिया में अव्वल 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 घर हो त मां अल्लाह जो बैतुल्लाह घर हुयो। तफ़सीर लिखंदा आहिनि आयत जी रोशनी में त तव्हां असांजे ॾाॾे आदम अलैहिस्सलाम बि ज़मीन ते पंहिंजो घर पोइ ठाहियो आहे। ॾाॾे आदम जी झूपड़ी खां अॻु में बि अव्वल घर काबतुल्लाह आहे। जॾहिं अल्लाह जो घर ठही वियो अल्लाह फरमायो ख़लील जेका मज़दूरी घुरे त ॾियां या अल्लाह छा ॾींदे? चए सोन चवे त सोन ॾियां, चांदी चवे त चांदी ॾियां, अशरफियूं चवे त अशरफियूं ॾियां, दिरहम दीनार ॾियां। हिन दौर जो मिस्त्री हुजे या चयो मौला सोन खपे चांदी खपे, इहो घुरे असां माल जे कढ पैसे जे कढ। हालांकि दुनिया जी फतुन नबी से फरमायो दुनिया ढूंढ आहे उहा तालिब हा किलाबुन, जेको दुनिया जे कढ वञे उहो कुते जे मिसाल आहे। इहा दुआ घुरदा कयो रब्बना आतिना फि दुनिया हसना, या अल्लाह दुनिया असांखे ॾे, दुनिया जो गुज़रान जे लाइ ॾे, पर दिलि में मोहबत हुजे त आख़िरत वारी मोहबत हुजे। असुल दुनिया सां मोहबत न हुजे एतिरो ॾे जो असां पंहिंजे घर जो ख़र्च बि हलाए सघूं, दीन जो कम बि करे सघूं। या अल्लाह असांजी आख़िरत बि भली कर त दुनिया बि भली कर। अल्लाह जो नबी आहे चए थो मुंहिंजा मौला जेका मज़दूरी घुरां ॾींदे रब फरमा हाओ ख़लील ॾींदो मां अल्लाह सॼी दुनिया खे खाराईंदो आहियां त बि मुंहिंजे खज़ाने में सुईअ जे सोराख़ जेतिरी बि कमी न ईंदी आहे। वलिल्लाहि ख़ज़ाइनु समावाति वल अर्ज़, अल्लाह जा खज़ाना ज़मीन आसमान में भरियल आहिनि। तफ़सीर लिखंदा पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मौला भला हिन घर जो नालो छा आहे? चए हिन घर जो नालो आहे बैतुल्लाह। छा नालो आहे तव्हां? बैतुल्लाह, काबतुल्लाह, बैतुल्लाह। या अल्लाह हिन घर जे ठाहिण वारे भला मिस्त्रीअ जो नालो? चए इब्राहिम ख़लीलुल्लाह। ख़लील जी माना दोस्त, अल्लाह जो दोस्त। असांजो नबी मुहम्मद रसूलुल्लाह उन जी सिफ़त आहे हबीबुल्लाह। हबीबुल्लाह माना बि अल्लाह जो दोस्त, ख़लीलुल्लाह माना बि अल्लाह जो दोस्त। पर दोस्ती दोस्तीअ में फ़र्क़ु आहे, यारी यारीअ में फ़र्क़ु आहे। उलमा लिखनि था ख़लील उन दोस्त खे चइबो आहे जेको सभु कुझु तन मन धन माल अल्लाह जे नाले ते क़ुर्बान करे पोइ अल्लाह हुन सां यारी रखे। ख़लील हिन महीने में ज़ुलहज जे महीने में 10 तारीख़ ते मिना में पंहिंजे पुट इस्माईल अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी पेश कई। ख़लील अल्लाह जे हुकुम ते पंहिंजी घरवारी अम्मा हाजरा खे छॾे आयो झंग में। घरवारी क़ुर्बान कयईं, पुट क़ुर्बान कयईं। ख़लील पंहिंजो जिस्म तौहीद जे करे बाहि में पेश करायईं। ख़लील तन ॾिनो, मन ॾिनो, धन ॾिनो, माल ॾिनई, बच्चा ॾिनई, पोइ रब यारी रखियसि। पर असांजो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीबुल्लाह, हबीब उन दोस्त खे चइबो आहे जेको अल्लाह खे कुझु ॾे न ॾे पर पोइ बि रब हुन सां यारी रखे। असांजो महबूब हबीबुल्लाह आहे। ख़लील तो फरमाए मौला मिस्त्री जो नालो ख़लीलुल्लाह, मज़दूर जो नालो चे इस्माईल ज़बीहुल्लाह। पोइ जेका मज़दूरी ख़लील घुरी अल्लाह खे एॾी वणी वई रब क़यामत ताईं मिठे मुहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुर में लिखाए छॾी। पढ़ो क़ुर या थकिजी पिया? वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल
लो रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अल्लाह तांजे रिस्क में रोज़ी में बरकत फरमाए। उलमा जी ख़िदमत था कयो, मदरसन जी ख़िदमत था कयो, सदको कढो था, ज़कात कढो था। अॼु असां फ़क़ीर सैयद आलिम तव्हांखे दुआ ॾियण आहियूं। अल्लाह साईं तव्हांजी हिफ़ाज़त बि करे, अल्लाह तव्हांजे बच्चनि जी बि हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह तव्हांजे घरनि जी बि हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह तव्हांखे सदाईं रोज़ीअ सां आबाद रखे। खलील तो फरमाए रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। जो मज़ो आहे क़ुरान में, अल्लाह जो कसम, ये दिल तो गुनाह जी कट लगी वेंदी आहे क़ुरान जी तिलावत। रब्बना वबअथ फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। चो सुभान अल्लाह। इन बैतुल्लाह जे गिलाफ खे पकड़े हिकिड़ी दुआ खलील घुरी, ॿी दुआ मुंहिंजे हबीब घुरी। खलील जेका दुआ घुरी अल्लाह क़बूल कई, पर इन दुआ जी क़बूलियत जो असर 550 सालनि खां पोइ ज़ाहिर थियो। ऐं असांजे नबी हबीब मुस्तफ़ा सुबुह जो दुआ घुरी, इन दुआ जो असर वरी शाम जो ज़ाहिर थी पियो। खलील कहिड़ी दुआ घुरी? या अल्लाह, मुंहिंजी दिलि थी चवई जेकॾहिं घर बैतुल्लाह आया ऐं मिस्त्री खलीलुल्लाह आया, मज़दूर ज़बीहुल्लाह आया, त मौला मूंखे मज़दूरीअ में ॾे त मुंहिंजे ख़ानदान मां मिठो मोहम्मद रसूलुल्लाह ॾे। सुभान अल्लाह। मस्तोई साहिबो, जागीरानी साहिबो, मां तव्हां खां पुछां थो, इन मज़दूरी खां मथे ॿी का मज़दूरी आहे? मदीने वारो साईं ॾे, पर मुंहिंजी पुश्त मां ॾे। क़यामत ताईं मां खलील जो कंध मथे हुजे त ख़ातमुन नबी मुंहिंजी पुश्त मां आयो। ऐं असांजे नबी वरी कहिड़ी दुआ घुरी? अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब ऐं बि अमर बिन हशाम। या अल्लाह, मके में ॿ वॾा भोतारदार आहिनि, ॿ सरदार, ॿ रईस, ॿ चौधरी, ॿिन्ही मां हिकिड़ो मां मुहम्मद खे ॾे त मुंहिंजे दीन खे ताक़त मिले। सुभान अल्लाह। हिकु ख़त्ताब जो पुटु उमर थो रहे, ॿियो हशाम जो पुटु अमर यानी अबू जहल थो रहे। या अबू जहल ॾे या उमर ॾे। अल्लाह फरमायो हबीब छा थो चवे? मौला, घुरण मां मुहम्मद जो कमु आहे, चूंड करण तूं अर्श वारे रब जो। सुभान अल्लाह। हरू भरू नथो चवां त उमर ॾे, ईअं बि नथो चवां अबू जहल ॾे, जेको तोखे वणे उहो ॾे। तॾहिं मां दोस्तनि खे चवंदो आहियां, उमर उमर आहे, उमर जी चूंड अर्श वारे रब ते। अल्लाह अकबर। जंहिंजो मौत बि सोणे उमर जो अल्लाह मदीने जे मस्जिद नबी जे मुसल्ले ते। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो हबीब तुझी भी दुआ कबूल आ, खलील तुझी भी दुआ कबूल आ। खलील तुझी दुआ जो असर 550 सालनि खां पोइ ज़ाहिर कंदुमि। हबीब सोणा मोहम्मद, तू मूंखे एॾो प्यारो आहे, तू सुबुह जो दुआ घुरी आहे, मां अल्लाह उमर शाम जो मुरीद करे थो ॾियां। छो त रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद, चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद। आँख का तारा नाम मोहम्मद, तकबीर में, कलमे में, नमाजों में, अजानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। हदीस चे तो इश्क अहमद अज़ल ही से सीने में गए, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। ॾाढा सुभान अल्लाह चवे। अल्लाह करे साईं ग़ुलाम रसूल मेघल सां गॾु मदीने वञे। जेको आहिस्ते चवे अल्लाह करे मके को पंधु वञे। इंशाअल्लाह मदीने गॾु हलंदासीं। इश्क अहमद अज़ल ही से सीने में गए, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। ए सहाबा की झरमट में बदरुद्दुजा, नूर ही नूर हर सो मदीने में है। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नहीं,
जैसी खुशबू नबी के पसीने में। सुभान अल्लाह। दोस्तो तव्हां असांखे पघर निकिरंदो आहे त जिस्म जे पसीने मां बदबू ईंदी आहे। साहबा फरमाइनि था असां जुमे जे ॾींहुं असां ईद जे ॾींहुं नवां कपिड़ा पाईंदा हुआसीं। यारो तव्हां असां बि कपिड़ा पाईंदा आहियूं। असां तव्हां पंहिंजे कपिड़नि खे मके पाक जे मदीने जी ख़ुशबू हणंदा आहियूं या पाकिस्तान जे के दुकान तो अतर वठी खुशबू हणंदा आहियूं। तव्हां असांजी खुशबू 10 मिंट हलंदी आहे। काबे जे रब जो कसम आहे। हज़रत उमर तो फरमाए रज़ी अल्लाह ताला अन्हु असां जॾहिं कपिड़ा पाईंदा हुआसीं असां साहबा पंहिंजे कपिड़नि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसीनो हणंदा हुआसीं। एॾी खुशबू साहबा फरमाइनि था जेसीं ताईं असांजा कपिड़ा ॻरी फाटी ख़तम न थींदा हुआ तेसीं ताईं मिठे मोहम्मद जे पघर जी खुशबू हलंदी। हज़रत अनस साहबी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में मौला मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह अरबी में किताब लिखियो आहे कूतुल आशिकीन नबी साईं जे मौजज़नि जो किताब आहे। चए थो मुंहिंजी शादी थी अनस साहबी जे बारे में वाक़ियो लिखियो त मुंहिंजी अम्मा नबी साईं जे घर वई। अम्मा आयशा खे फरमाया आयशा मुंहिंजो महबूब सुतल आहे पुठीअ तो पसीनो वहे थो तॾहिं ते सुतल आहे। मां शीशी बि खणी आई आहियां कप बि खणी आई आहियां। साईं जन जी पुठी मुबारक तो मूंखे पघर होगी। यारो जिते वारो या पुठी मुबारक बि उहा आहे जंहिंजो ज़िक्र क़ुरान में आहे। अलम नशरह लक सदरक व वज़अना अन्क विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक। अम्मा आयशा फरमाए थी मां साईं जन जी पुठीअ तो आराम सां साईं जन आराम में अल्लाह तव्हांजो ख़ैर क़बूल फरमाए अणघुरी ख़िदमत था कयो अल्लाह तव्हांजी रोज़ी में बरकत फरमाए। अम्मा आयशा फरमाए थी मां साईं जन जी पुठीअ तो पसीनो उगी करे अनस साहबी जी अम्मा खे ॾिनो। अम्मा छा कंदी अचे पुट जी शादी आहे बिरादर में काफ़र बि ईंदा पंहिंजा अज़ीज़ क़रीब ईंदा। मुंहिंजे दिलि में इहो यकीन आहे त मन मुंहिंजे महबूब जो पसीने जी खुशबू सिंगी मथां को मुस्लमान थी वञे। अम्मा चवे थी मां घर जी कुंड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसीनो हारियो। एॾी खुशबू शादीअ जी राति जेके काफ़र माइट आया उन्हनि जो ही काथों अतर घुरायो थी कहिड़े कारखाने जो आहे। मां त ग़रीब औरत आहियां अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हीअ असांजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पसीने जी खुशबू। शादी थी वई सुबुह सां अनस साहब बि फरमाए थो मुंहिंजा माइट 13 काफ़र नबी साईं जे हथ ते हथ ॾेई करे कलमो पढ़ी। वरी शादी जी राति घोट चवे थो अनस साहब रज़ी अल्लाह ताला मां नबी साईं जो पसीनो खणी पंहिंजी कुंवार जे सीने ते हयो घरवारी जे सीने ते हयो पाण खे बि हयो हक़ अदाई थी राति गुज़री वई। साल खां पोइ अनस साहब चए थो अल्लाह जी ज़ात जो कसम मूंखे पुट ॼायो मुंहिंजे पुट जे सीने में बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पघर जी खुशबू। मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी उहो आलिम आहे जंहिंजे बारे में साईं मौलाना मोहम्मद कासिम सिमरो कंडियारे वारा ॿुधाईंदा आहिनि नबी साईं जे रोज़े ते सलाम करण आया त सलाम ॾिनो त रोज़े पाक मां जवाबु आयो वस्सलाम अलैका मोहम्मद हाशिम वस्सलाम अलैका मोहम्मद हाशिम। त ॿ आलिम हुआ ॿई नबी साईं जे रोज़े ते बीठा ॿिन्ही जो नालो मोहम्मद हाशिम हो। हिक ॿिए खे चवनि पिया अलाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे सलाम जो जवाबु ॾिनो अलाए मूंखे ॾिनो। ईअं सोचनि पिया रोज़े मां आवाज़ आयो वस्सलाम अलैका मोहम्मद हाशिम ठटवी। मां ज़िले ठटे में वियुमि जलसे ते कराची जे भरिसां मूंखे दोस्त वठी विया चई जंहिंजो वाक़ियो बयानु कंदो आहे हीअ हुनजी क़बर आहे मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह। मां हुते सूरत तबार पढ़ी आहियां। अल्लाह अकबर फरमायो थो त अनस साहबी चए थो मूंखे पुट ॼायो वरी इहो वॾो थियो वरी इन जी शादी थी वरी रब इन खे औलाद ॾिनी वरी जेके ॿार न्याणियूं ॼमनि पुट ॼमनि सभिनी जे सीने मां नबी साईं जे पघर जी। सुभान अल्लाह। 7 पीढ़ियुनि ताईं 7 नसलनि ताईं जिदे जा मुस्लमानो 7 ख़ानदाननि ताईं अनस साहबी चए थो मुंहिंजे ख़ानदान में रसूलुल्लाह जे पसीने जी खुशबू। सुभान अल्लाह। वाह मुक़द्दर अबू बकरो फारूक का जिनका घर रहमतों के खजीने में है बेसहारा न समझे जमाना मुझे मेरे आका का मस्कन मदीने में है। मां न कुर्बान वञा अबू बकर उमर ता सोणे हसन हुसैन ता मां दलाल जी बुनियाद ते दोस्तनि खे चवंदो आहियां पाकिस्तान में असां हसन हुसैन जा बि नौकरूं छो त नाने मोहम्मद करीम उन्हनि खे पंहिंजे कुलनि ते खणी मदीने जी घिटिन में घुमायो। पर यार मां अबू बकर साईं खे छो न मञा
मौलाना मूंखे गारे सोर जी ज़ियारत कराई उन जबल ते मां ॾिठमि त मुंहिंजी अखियुनि मां पाणी पियो अचे वाह सिद्दीक़ तुंहिंजी सदाकत मूंखे सम्झ में अची वई असां ईअं नथा चढ़ी सघूं इन जबल ते अबू बकर साईं पंहिंजे कुलनि ते विहारे जीअं फलस्तीनी रुमाल सैयद हबीबुल्ला शाह जे कुलनि ते पियो आहे ईअं अलाह जे रसूल खे नबूअत जो बार खणी अबू बकर साईं पंहिंजे कुलनि ते खणी 6000 फुट जो जबल कीअं त पार कराए तो मूंखे चवण ॾे न हसन हुसैन खे मञीदाऊं असां देवबंद जमात वारा छो त नाने मोहम्मद उन्हनि खे कुलनि ते खणी घुमायो पर असां अबू बकर खे बि मञीदाऊं छो त अबू बकर वरी हुसैन जे नाने खे कुलनि ते खणी घुमायो सुभान अल्लाह ही पखो हले थो सैयद हबीबुल्ला शाह खे हवा लॻे थी पर हिन पखे जी हवा तव्हां दोस्तनि खे बि लॻे थी हवा त ईअं तव्हां मदीने वञी ॾिसो जेको साओ रोज़ो आहे न गुंबद खज़रा गुंबद खज़रा उते बि हदीस में अचे थो आलिम सगोरो वेठो आहे पुछोसि 24 कलाक अल्लाह जी रहमत जो मींहुं थो वसे हदीस में अचे थो हिकिड़ा मलाइक सुबुह जो ईंदा आहिनि उहे सिज लथे ताईं 70,000 मलाइक नबी साईं जे रोज़े ते सलाम पढ़ंदा सुभान अल्लाह रुगो मलाइक न पर मदीने जा जिन बि साए रोज़े ते सलाम था पढ़नि सुभान अल्लाह मदीने जा कबूतर बि पढ़नि था मदीने में फरिश्ता पढ़नि था इंसान पढ़नि था पर मां नथो चवां क़ुर थो चए इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी इन साए रोज़े ते सॼी काइनात दरूद पढ़ंदी आहे पर अर्श वारो रब थो चए मां बि पढ़ंदो आहियां सुभान अल्लाह पोइ जीअं हिन पखे जी हवा शाह साहिब सां गॾु हवा जमात खे लॻे थी असांजो अक़ीदो आहे नबी जे रोज़े ते 24 कलाक अल्लाह जी रहमत जी हवा जीअं महबूब मुस्तफ़ा खे लॻे थी साईं जे भाकुर में 2 यार सुता पिया आहिनि अबू बकर उमर उन्हनि खे बि लॻे सुभान अल्लाह असां सिद्दीकी असां फारूकी असां उस्मानी असां हैदरी आहियूं असां सोणे अली साईं जे कदमनि जी जुतीअ जी मिटी बि पंहिंजी अखियुनि में सुरमो करे पाईंदा आहियूं ॻाल्हि हले पई काबतुल्लाह जी यादि न विसरी वई हे त मिड़े ॻाल्हि खुली त साहब इश्क में हलाईंदासीं मोटी जो मौज़ूअ ते बसि 5-10 मिंट साथ ॾियो इंशाअल्लाह पोइ दुआ थींदी अल्लाह अकबर कबीरा ॻाल्हि पियो कयां काबतुल्लाह जी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह को मज़दूरी घुरी रब ॾिनी त जंहिं मक़ाम इब्राहिम जे पत्थर ते खलील जॾहिं ओसारी पियो करे हाणे भित जॾहिं कद खां मथे थी वई त इब्राहिम अलैहिस्सलाम चयो या अल्लाह मां हाणे ओसारी कीअं कयां काबतुल्लाह जी दीवार मुंहिंजे कद खां मथे आहे असां वटि सिंध में बलोचिस्तान में मिस्त्री मज़दूरी कंदा आहिनि पोइ मालिक खे चवंदा आहिनि त फटा आणे ॾे किला आणे ॾे रसा आणे ॾे लकड़ा आणे ॾे ॾाकण हुजे फटे खे ईअं किलनि सां रसनि सां ॿधां पोइ हुन ते बीह करे पोइ मज़दूर खां सामान वठां या अल्लाह मां कीअं कयां न किला न रसा न फटा अल्लाह फरमा खलील घबराए न मां तोरे जन्नत जो पत्थर थो मोकिलियां हिन पत्थर जी तव्हां ज़ियारत बि कई आहे शीशे में बंदि आहे हा जिते कदम छापिया पिया मक़ाम इब्राहिम इहो पत्थर आहे इहो मक़ाम इब्राहिम वरी ॾिसो अल्लाह ताला सोणी उमिरि जो शान केॾो कयो आहे जॾहिं तवाफ़ कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हज़रत उमर ईअं दिलि जी ख़्वाहिश ॾेखारी या रसूल अल्लाह दिलि चवे थी मक़ाम इब्राहिम जे भरिसां शुक्राने जो नफ़ुल पढ़ां तवाफ़ नसीब थिए नबी साहिब मां उमर मां मोहम्मद दीन में पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदो आहियां जेसिताईं अल्लाह जो हुकुम अञा ईअं इंतज़ार में आहे त अल्लाह फरमायो जिब्रील क़ुर खणी वञ वत्तख़िज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला जेका ख़्वाहिश सोणे उमिरि ज़मीन ते बयान कई आहे मां अल्लाह अर्श ते क़बूल करे अॼु ताईं लखे हाजी किरोड़े हाजी इहो नफ़ुल पढ़नि था तवाफ़ खां पोइ हज़रत उमर जे खाते में सवाब मक़ाम इब्राहिम अल्लाह साईं खे चयो हा हज़रत इब्राहिम कदम रखिया लिफ्ट वांगुरु कमु पियो करे मथे बि खणी पियो वञेसि पत्थर वरी हेठि बि खणी पियो वञेसि हाणे जॾहिं मज़दूरी मिली वई खलील खे त हिन पत्थर बि अलाह साईं सां ॻाल्हायो अलाह जी मर्ज़ी आहे अलाह वण खे चवे त वण बि ॻाल्हाए पियो अलाह अबू जहल जी मुठ में पत्थरनि खे चयो ॻाल्हाए पत्थरनि चयो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह अलाह हिकिड़ी गोव खे चयो गोव नबी साईं सां ॻाल्हायो झिरकीअ नबी साईं सां कचहरी कई कन में ईअं कुल्हे ते वेही चवेसि थी या रसूल अल्लाह मुंहिंजा बच्चा कंहिं साहबीअ खयां मूंखे छॾाए त ॾे
नबी साहब फरमाया कंहिं वटि बच्चा साहबी चयोसि मां वटि झिरकी जा बच्चा जे मोटाए ॾेसि झिरकी बच्चा खणी नबी साईं जो थोरो मञी थी अलाह जी तारीफ़ थी करे अलाह जे रसूल जी तारीफ़ थी करे असांजो नबी पखियुनि जी ॿोली बि सम्झंदो हो पत्थर तो चए या अल्लाह मक़ाम इब्राहिम जो पत्थर मौला मूंखे बि मज़दूरी ॾे मां बि त तुंहिंजे घर में इस्तेमालु थियो आहियां अल्लाह फरमाए तोखे कहिड़ी मज़दूरी ॾियां के मौला मुंहिंजी दिलि थी चए मूंखे क़यामत ताईं काबतुल्लाह सां गॾु रख त मां क़यामत ताईं तुंहिंजे घर जो दीदार सऊदी हुकूमत वॾा ज़ोर लॻाया इन पत्थर खे हटाइण जे लाइ माशाअल्लाह मुवहिदन तौहीद परस्तनि मां त अॼु बि काबतुल्लाह जो तवाफ़ पियो कयां असां वटि जाइल माण्हू जेके अचनि था वरी इन पत्थर खां शीशे खां चुमियूं था वठनि हीअ कार लॻी पई आहे चुमी हो रड़ थो करे अरब हाजी हराम तोखे चुमी वठण जो शौक़ु आहे त बैतुल्लाह में जेको हिजरे असवद लॻल आहे उन खां चुमी वठ पर हज़रत उमर त हेॾो गैरतमंद हो जॾहिं हिजरे असवद खां बोसो पियो वठे त चवेसि तो ख़बरदार हिजरे असवद तो में न नफ़ो आहे न नुक़सान आहे नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह मां उमर तोखां चुमी न वठां पर मुंहिंजा चप तोखां चुमी इन करे वठंदा जो मुंहिंजे रसूलुल्लाह जे चपनि तोखां चुमी वठां बाक़ी नफ़े नुक़सान जो मालिक हिजरे